सलाम वाला अशरफिल अंबिया व मुरसलीन वाला आलिही व सहबिही व मन इक्तदा बिहदिही इला यौमिद्दीन अम्मा बाद। असांजी अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सदु तव्हीं ॿुधी चुका। ऐं सभ खां पहिरीं इंतहाई शुक्रगुज़ार आहियां असांजे साफ़ी दोस्तनि जो जेके असांजे सॾ ते अॼु हिते हली आया। लेकिन हिकु गुज़ारिश बि कंदुसि त असांजा साफ़ी दोस्त चवंदा आहिनि त राय जी आज़ादी हुजे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हुजे, हर माण्हू पंहिंजी राय बयानु करे उनखे हक़ मिलणु घुरिजे। असीं हिन ॻाल्हि जा क़ाइल आहियूं। असां चऊं था हर माण्हू खे संदसि राय पेश करण जो हक़ आहे। पर हिकु ॻाल्हि, जेकॾहिं हिकु धुर जी राय उनखे कवरेज मिले, माफ़ कजो ऐं बदगुमानी कोन थो करियां, ऐं ॿी धुर जी राय खे कवरेज न मिले, छा इंसाफ़ आहे? पोइ इन नारे जी कहिड़ी अहमियत आहे त राय जी आज़ादी हुजे, हफ़्ता मल्हाया वञनि? राय जी आज़ादी जा हफ़्ता मल्हाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे जॾहिं तव्हां हिकु धुर जी राय खे पेश करियो ऐं ॿी धुर जी राय खे पेश तव्हां न करियो? बराए महिरबानी मनफ़ी माना में न वठिजो। असांखे तल्ख़ तजुर्बात आहिनि, मादिया तजुर्बात आहिनि। ॾिसो, हाणे बदबख़्त अमर जलील अल्लाह जे शान में गुस्ताखी कई, बदीन में हज़ारे माण्हू गॾु थिया तव्हांजे प्रेस क्लब जे साम्हूं, तव्हांजे ऐवान सहाफ़त जे साम्हूं, लेकिन मामूली ख़बर के सिंधी अख़बार जे अंदरि कोन लॻी। छा असां इंसान कोन आहियूं? छा असांखे पंहिंजी राय पेश करण जो हक़ न आहे? छा सिर्फ़ु राय उहे पेश कंदा जेके एथीस्ट हुजनि, दीन जा दुश्मन हुजनि? छा असांखे राय पेश करण जो हक़ कोन्हे? जेकॾहिं आहे त उनखे कवरेज छो नथी ॾिनी वञे? अलाह जो बानो बराबरी करियो, बराबरी करियो। मञूं था असां जो तरीक़ेकार फ़क़ीराना आहे, होॾां पीराना आहे। पीराना जेको तरीक़ेकार आहे, असीं न की तव्हांखे पूरा छेला खाराए सघूं था, न उन जे अंदरि काजू विझी सघूं था, न उन जे अंदरि बादाम विझी सघूं था। माफ़ कजो, नाराज़ न थिजो। असां अॼु बि आऊं मोटर साइकिल ते ईंदो आहियां। असां वटि लैंड क्रूज़र कोन्हे, मोटर साइकिल अॼु मुंहिंजे पुटु आहे वटि आहे, ऐं नाज़िम आला जमियत अहलदीस सिंध जो आहियां। पर 5 साल पुराणो मोटर साइकिल आहे। छो त अल्लाह जे दीन जे लाइ कॾहिं सम्झोतो न आहे कयो, कॾहिं माण्हुनि जे माल ते धाड़ा कोन आहिनि, कॾहिं माण्हुनि खे माली तौर ते ब्लैक कोन कयो, ब्लैकमेल। हमेशह हक़ जी ॻाल्हि कई आहे। तंहिंजे करे अॼोकी मीटिंग तव्हांखे ख़बर आहे, पीर साहिबान गॾु थिया लोहारी पैलेस ते, आई पैलेस, यकीनन गॾु थिया, उन्हनि पंहिंजी राय पेश कई। पर अजीब ॻाल्हि आहे, हेॾी वॾी मीटिंग जे अंदरि जिते मुफ़्ती मुनीबुर रहमान साहिब जहिड़ो माण्हू मौजूदु आहे, साहिबज़ादा अबुल ख़ैर मौजूदु आहे, हता के पीर साहिब मोहम्मद सादिक मौजूदु आहे, के सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे फ़ैसिले जो ज़िक्र कयो। छो ज़िक्र कोन कयो वियो? छा सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो फ़ैसिलो मौजूदु न आहे? तव्हांखे असां ॾिनो आहे। छा लिखियलु आहे सुप्रीम कोर्ट जे पहिरें पेज ते? को बि माण्हू लोहारी में दाख़िल थिए थो, हज वारे ॾींहुं उते नमाज़ पढ़े थो, एज़ इफ ही हैज़ एंटर्ड मक्का एंड ऑफर्ड प्रेयर देयर। ॼण त उहो माण्हू मके में दाख़िल थियो, उते नमाज़ अदा कयई। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान का मामूली ॻाल्हि आहे? फुल बेंच जो फ़ैसिलो आहे, फुल बेंच जो। उनखां पोइ तव्हां ॾिसो, ही तव्हांखे ॾिनो वियो आहे सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो, जस्टिस रहीम बख़्श मुंशी। छा रिमार्क आहिनि? असांजा दोस्त चवनि था लोहारी वारा त असीं अबुल मसाकीन जो उर्स मल्हायूं था। 17 साल केस हलियो कोर्टनि जे अंदरि, कॾहिं हुनजो ज़िक्र कयूं? तव्हांजो जस्टिस रहीम बख़्श मुंशी खे लिखणो पियो त बिसाइड्स they have offered no explanation as to why they have selected Hajj day for their congregation. उन्हनि इहो
वज़ाहत न कई आहे लुआरी वारनि त हज जो ॾींहुं छो मुक़ररु कयो इन खां वॾो दलील तव्हांखे घुरिजे। हाई कोर्ट जो जज लिखे थो जेकॾहिं दलील हुजे हा त पीर गुल हसन साहब पेश करे हा। केरु थो फितनू पैदा करे? अॼु मूंखां ऑप्शन वठो, तव्हां असांजा दोस्त आहियो, भाइर आहियो, ऑप्शन मूंखां वठो, लुआरी वारनि ताईं पहुचायो, पीर सादिक ताईं पहुचायो। फितनू असीं नथा चाहियूं, फसाद असीं नथा चाहियूं। तव्हां 9 तारीख़ 10 तारीख़ ते इज्तिमा करियो था जंहिंजो जवाब बि कोन्हे, छो त दुनिया जो उसूल हाणे तव्हां ॿुधो हूंदो, उर्स हमेशह साहिब दरगाह जी योम वफ़ात ते थींदो आहे न। इहो उसूल आया कोन्हे? छा बेटा इहो उर्स कॾहिं थींदो आहे? सचल सरमस जो उर्स कॾहिं थींदो आहे? समन शाह जो उर्स कॾहिं थींदो आहे? लेकिन तव्हां ॾिसो अजीब ॻाल्हि, पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, पीर मोहम्मद ज़बान साहब गुज़ारे वियो 4 ज़ुल्क़ाद ते, उन ते इज्तिमा थिए थो, असां कॾहिं एतिराज़ कयो? पीर गुल हसन साहब गुज़ारे वियो 26 ज़ुल्क़ाद ते, असां कॾहिं एतिराज़ कयो? जेकॾहिं मुखालफ़त बराए मुखालफ़त हुजे हा त असीं एतिराज़ करियो आहे न, छो असां एतिराज़ कोन कयो? लेकिन 9-10 तारीख़ जो तव्हां वटि को जवाब ई कोन्हे। छाजे करे? मूं उन्हनि सभिनी खे पढ़ियो आहे। लुआरी जा 7 पीर थी गुज़रिया आहिनि, नाला मूंखे यादि आहिनि। पहिरियों पीर मोहम्मद ज़मान, ॿियो पीर गुल मोहम्मद, टियों पीर मोहम्मद ज़मान सानी, चौथों पीर मोहम्मद हसन, पंजों पीर मोहम्मद सईद, छहों पीर अहमद ज़मान, 7वां पीर गुल हसन। लेकिन अहमद ज़मान खां अॻु ताईं 5 पीर गुज़रिया, कॾहिं 9 तारीख़ ते लुआरी में इज्तिमा न आहे थियो, कॾहिं इज्तिमा न थियो। ही पीर अहमद ज़मान शुरूआत कई, ऐं तव्हां ॾिसो मथां को चवे त भई अहल हदीस वारा इल्ज़ाम हणनि था। ही मूं वटि किताब मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे हक़ीक़त अहमदी, ऐं इन जो लेखक आहे अंडाले जो इंतहाई लुआरी जो पक्को मुरीद शेर मोहम्मद टालपुर साहब। ॾिसो किताब खे, उन जो 69 नंबर सफ़ो खोलियां थो ऐं चाहियां थो त इबारत तव्हांखे पढ़ी ॿुधायां। मतां चओ त सिर्फ़ु अहल हदीस वारा चवनि था त हज थिए थो, देवबंदी चवनि था त हज थिए थो, बल्कि ॿुधाए चुका आहियूं त बरेलवी उलमा बि चयो आहे त हज थींदो रहियो आहे। मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी खे केरु कोन थो सुञाणे, टोटल बरेलवी उलमा सुञाणनि था। मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी गुज़ारे चुको आहे। उन लिखियो पंहिंजे किताब जे अंदरि, मूं वटि मौजूदु हथ में 171 नंबर सफ़े ते छा थो लिखे त पीर इब्राहिम जान सरंदी, जेको ग़ालिबन पीर अयूब जान सरंदी जो वालिद हुआ, हसन जान सरंदी, मुफ्ती साहिबदाद, इहे सभु चवनि था लुआरी जो हज जाली आहे, नाजाइज़ आहे, हराम। केरु थो चवे? बरेलवी आलिम। ऐं उन खां पोइ जॾहिं 145 उलमा कराची में गॾु थिया, जिन चयो त लुआरी जो हज नाजाइज़ आहे, बरेलवी आलिम। हाणे अचो, चवंदा आहिनि अरबी जे अंदरि अल मरो यो ख़ुज़ु मिन इक़रार, माण्हू पकड़ियो वेंदो आहे पंहिंजे इक़रार सां। को माण्हू चवे था मूं गुनाह कयो त पकड़िजी पवंदो न, पाण पंहिंजी ज़बान सां चवे त मूं ग़लती कई आहे त पकड़िजी पवंदो न। हाणे छा थो लिखे शेर मोहम्मद टालपुर साहब? वाक़ियो तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। आख़ूंद अलाह ॾिनो लिखे थो त हाजी ग़ुलाम कादर लखवी मूंसां ॻाल्हि कई त हज पाक जे मौक़े खां थोरो अॻु, हज पाक कहिड़ो? सऊदी अरब वारो न, अॻिते अचे पियो इहो हज पाक कहिड़ो आहे। आउं सखर वियसि थी गाॾी में हिकु सैयद मजज़ूब ॾिठमि, जेको हक़ीक़त में हिकु ज़मीनदार हो, लेकिन संदसि हालत मजज़ूबनि वारी हुई। माण्हुनि खां पुछियो, शाह साहब हिन साल लुआरी शरीफ़ में हज थींदो या न? हिन साल लुआरी शरीफ़ में हज थींदो या न? छो सुवाल कयईं? हज जेकॾहिं न थींदड़ हुजे हा, सुवाल छो करे हा? कॉमन सेंस इस्तेमालु करियो। हज न थींदड़ हुजे हा, सुवाल छो करे हा? ऐं जेकॾहिं हज न थी हा त रद्द करे हा न, त इहो सुवाल ई ग़लति आहे। सुवाल बाबा कहिड़ो पियो करी? को लुआरी में हज थींदो आहे छा? न रद्द कयाई, न उनजी तरदीद कयाई, बल्कि उन ॻाल्हि खे बरक़रार रखे थो। छा थो चवे त हज थींदो या न? चयाई त अब्बा इहो हज क़ाइमु आहे, बंदि न थींदो। इहो हज क़ाइमु आहे, बंदि न थींदो, लेकिन आख़िर वक़्त में कुझु साल बंदि रहंदो। आख़िर वक़्त में कुझु साल बंदि रहंदो। माण्हुनि चयो त इहो हज क़ाइमु आहे या मके शरीफ़ वारो? हाणे वरी भेट बि थिए, हाणे वरी तक़ाबुल पियो थिए, इहो हज क़ाइमु आहे या मके शरीफ़ वारो?
शाह साहब चयो त लुआरी शरीफ वारो हज क़ाइमु आहे, मके शरीफ में हींअर कहिड़ो हज आहे? मके शरीफ में हींअर कहिड़ो हज आहे? लुआरी शरीफ जो हज क़ाइमु आहे। हक़ीक़त अहमदी कंहिंमें जुरत आहे जो इनकार करे? आहे कंहिंमें जुरत? ही केरु आहे? ही लुआरी जो पक्को मुरीद शेर मोहम्मद टालपुर अंधाले वारो आउं खे ज़ाती तौर ते सुञाणोसि। अल्लाह अकबर। ते इन खां पोइ इहो साॻियो किताब 60 नंबर सफ़ो ॾिसो छा थो लिखे। चवे थो उन ई साल ऐलान हिकिड़ो कयो वियो, पोस्टर विराया विया। कहिड़ा पोस्टर? उन पोस्टर जे मथां लिखियल आहे हज पाक जो ऐलान। हज पाक जो ऐलान। इहो कहिड़ो हज हो? मके वारो। मके वारे जो हज जो ऐलान मदीने में थींदो। कुझु कॉमन सेंस इस्तेमालु करियो। सऊदी अरब वारे हज जो ऐलान मदीने में थींदो। चवे थो हज पाक जो ऐलान। हेठि लिखे थो हज पाक जे मौक़े लाइ मकान पाक ते इंतज़ाम। मकान पाक कंहिंजो थींदो आहे? मकान पाक जो लफ़्ज़ कंहिं लाइ इस्तेमालु थींदो आहे? पाण सम्झूं था न, लुआरी वारनि जे लाइ। चवे थो त हज पाक जे मौक़े लाइ मकान पाक ते इंतज़ाम। तव्हां जान छॾाए नथा सघो। जस्टिस रहीम बख्श मुंशी जो जुमिलो केॾांहुं वेंदो त इट अपीयर्स क्लियर from the mentality of the applicants that they want to organize a parallel sort of Hajj at Luari. आए के में जुरत इनकार करे ॾेखारे। जस्टिस रहीम बख्श मुंशी लिखियो त दरख़्वास्त गुज़ार जी ज़हनियत मज़ा ज़ाहिर थिए थो त लुआरी जी जाइ ते मुतवाज़ी हज मुक़ाबले में हज क़ाइमु करणु चाहिनि था। अञा को शक आहे? ये हेॾा पीर साहिबान आया, कोर्ट जो हवालो छो पेश कोन कयो वियो? के हिकिड़े चयो त कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे। मूंखे त हैरत आहे मुफ़्ती मुनीबुर रहमान साहब ते। मुफ़्ती साहब जी उमिरि 76 साल। भला 20 सालनि खां पोइ सम्झ आई हूंदी न। 56 सालनि खां तूं माना वॾो आई बालिग़ आई, 83 सालनि खां पाबंदी लॻे पई, तोखे 56 साल ख़बर कोन पई? हिन साल ख़बर पई? चवी थो त बाबा इहा माना सोच ताली कलम नाजाइज़ आहे। ऐं मज़ेदार ॻाल्हि ॿुधो वरी अल्लाह जी ॾिसो कुदरत। अल्लाह कीअं थो पकड़ाए, कीअं थो पकड़ाए। मुफ़्ती साहब छा थो चवे? चवे थो त इहो सोच ताली कलम नाजाइज़ आहे, ख़तमु कयो वञे। पर पीर मोहम्मद सादिक साहब छा थो चवे? चए त बाबा असां सोच ताली ख़तमु करण जी किथे ॻाल्हि ई कोन कई आहे। मञूं था त ज़ुल्म आहे पर ख़तमु करण जी ॻाल्हि कोन कई आहे। हाणे पीर साहब मूंखे जवाबु ॾे, जेकॾहिं ज़ुल्म आहे त तो ख़तमु करण जी ॻाल्हि छो कोन्हे कई? पकड़जी वियो न। चवे थो आहे ज़ुल्म पर ख़तमु करण जी ॻाल्हि कोन कई आहे। छो? पीर साहब खे ख़बर आहे कोर्टनि जा फ़ैसिला मौजूदु आहिनि, केरु हथ चुरान नथो करे सघे। सिंध गवर्नमेंट में ताक़त न आहे, पाकिस्तान जी हुकूमत में ताक़त न आहे जो हथ चुरान करे सघे। 1958 जे अंदरि सोचो ताली कलम न लॻायो वियो। ख़बर अथव? ख़बर आहे बदीन जी? पुछो बुज़ुर्गनि खां। असांजो दोस्त मोहतरम वेठो आहे, अदा रखियो मला साहब। बदीन में मौलाना अहमद मला चए थो 1,50,000 माण्हू अची गॾु थिया। अहिड़ी सूरत हाल पैदा थी जो उन ज़माने में डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट हैदराबाद हो अल्लाह बख्श उकेली सरशार अदीब हो, शाइर हो, अल्लाह बख्श सरशार उकेली। वो पहुतो आहे बदीन में एमरजेंसी में ऐं सोच ताली खे इम्पोज़ कयो अथसि, नाफ़िज़ कयो अथसि। वरना एॾी खूनरेज़ी थी आहे जो हुकूमत छा आर्मी कोन रोके सघिया, केरु कोन रोके। ऐं तव्हां मूंखे ॿुधायो भला लुआरी वारा दोस्त उन्हनि जेको टेलीग्राम मोकिलियो आहे, हीअ ॾिसो मुंहिंजे साम्हूं पिया मतां जो हिकु ॻाल्हि जो ज़िमेदार आहियां आऊं, हिकु हिकु ॻाल्हि जो हिकु जुमिलो पढ़ियो अथमि कोर्ट डिसीशन जो। ईअं कोन्हे सिर्फ़ु साम्हूं रखियो अथमि। इन में लिखियलु आहे त लुआरी जे मुरीदनि मुतालबो कयो त असांजे लाइ हिंदू गोरखा सिख पुलिस जो इंतज़ाम कयो वञे। छो? मुस्लमान पुलिस जो नालो छो कोन्हे? मुस्लमान पुलिस ख़िलाफ़ थी चुकी हुई, ख़िलाफ़। तंहिंजे करे तव्हां अंदाज़ो लॻायो त ही जेके आहिनि बरेलवी उलमा तिन बि चयो थियो हज नाजाइज़ आहे, जाली आहे, हराम आहे। हता के तव्हांजे साम्हूं ही दोस्त तव्हांखे गुज़ारिश करियां थो तव्हांखे तोहफ़तन सां ॾिनो, पढ़ो पढ़ो इहो फ़ैसिलो। इन में छा लिखियलु आहे? सफ़ो नंबर आहे 232, चीफ कोर्ट जो फ़ैसिलो 232 यादि करियो। छा थो लिखे जज साहब त जॾहिं पुछियो वियो ज़माने में मुस्लमाननि खां त लुआरी वारो हज कीअं आहे, चवे थो इवन
liberal minded Muslims considered this Hajj as very objectionable. हत्ता के आजाद ख्याल मुसलमान, मौलवी न आजाद ख्याल मुसलमान इन हज के इंतहाई काबिल एतराज समझो। 232 नंबर पेज चीफ कोर्ट जो फैसलो तव्हां पढ़ी ॾिसो के ऑब्जेक्शनल समझो। लिबरल माइंडेड दुनियादार माण्हुनि बि चयो त बाबा ही इंतहाई काबिल एतराज आहे। तंहिंजे करे हक़ीक़त आहे असां हिन दफ़े शुक्रगुज़ार आहियूं SSP साहब जा, अल्लाह ने जज़ा ख़ैर अता फरमाए, DC बदीन जा ऐं कमिश्नर हैदराबाद डिवीज़न जा, जिन ऑर्डर जारी कयो पुराणनि ऑर्डर्स मुताबिक़ मूं मौजूद आहिनि। पुराणा ऑर्डर मूं मौजूद आहिनि ऐं हाई कोर्ट जे फ़ैसिलनि मुताबिक़ हिकिड़ो लफ़्ज़ अहिड़ो हो जिते मूं एतिराज़ कयो, पर उन खां अॻु में छा थियो, सोर्स इस्तेमालु कया विया ऐं सेक्रेटरी होम डिपार्टमेंट हिकिड़ो ॿियो ऑर्डर जारी कयो। अॼु ताईं कॾहिं ईअं कोन थियो आहे जो लुहारी जे मामले में 2 ऑर्डर जारी थी। सेक्रेटरी होम डिपार्टमेंट उन अलॻि जारी कयो ऐं असां इंशा अल्लाह इन ईद खां पोइ इन सेक्रेटरी खे हाई कोर्ट जे अंदरि बीहारींदासीं। छा थो सम्झे पंहिंजो पाण खे? मुसलमान जी ताक़त ॼामूं नथो बीह सघीं तूं, तोमें जुरत ई न आहे। जॾहिं मुसलमान उथिया तूं भॼी कोन सघंदे, कोन भॼी सघंदे इंशा अल्लाह ताला। तोखे कंहिं हक़ ॾिनो आहे जो टिनी कोर्टनि जे फ़ैसिलनि जी तो तौहीन कई आहे? असीं केस दाख़िल कंदासीं इंशा अल्लाह ईद खां पोइ इन ई माण्हू खे कोर्ट में बीहारींदासीं। ऐं यादि रखे हुकूमत, ठीकु आहे तव्हांजा दोस्त आहिनि, फ़ाइदा वठो पिया, मञूं था, पर ही दीन जो मामिलो आहे। मतां ग़लतफ़हमी में रहो त मुसलमान खे पोइ ते रहंदा। अल्लाह जो कसम खणी चवां थो, रब्बुल आलमीन गवाह आहे, अॼु बि जेकॾहिं ऐलान करियूं बदीन में जेकॾहिं लखे मुसलमान गॾु न थियनि ऐं ॾोहारी आहे, मुसलमान पंहिंजूं जानियूं ॾेई छॾींदा, लेकिन कॾहिं पोइ ते कोन हटंदा। मूंखे यादि आहे, अल्लाह जो रहमत हुजे, मग़फ़िरत फरमाए, अल्लाह रखे मल्हा साहब जो दो पुटु हो अब्दुल कयूम, अल्लाह मग़फ़िरत फरमाए। 1987 में जॾहिं बदीन जे SDM एजाज़ काज़ी अंदरून खाना हज पढ़ायो, बदीन में कहिड़ी सूरत हाल हुई साईं? हज़ारे माण्हू गॾु थी विया, DC ऑफिस खे, SSP ऑफिस खे उन्हनि बायूं थे ॾिनियूं, वॾी खून रेज़ी थी आहे। पर शाबाश हुजे उलमा खे जिन उन्हनि खे धिके लठियूं हणे पोइ ते, छो त जॾहिं अहिड़ी तहरीक हलंदी आहे माण्हू आउट ऑफ कंट्रोल थी वेंदा आहिनि, न असांजे कंट्रोल में रहंदा न हुकूमत जे कंट्रोल में रहंदा। तंहिंजे करे असीं चवंदा अल्लाह जा पालो अखियूं पटियो। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो मौजूदु आहे, पुराणा फ़ैसिला मौजूदु आहिनि, तव्हां हुन ते अमल करियो, ॻाल्हि ख़तमु। हा, लुहारी वारा दोस्त ॿुधनि, पीर मोहम्मद सादिक ॿुधे, जेकॾहिं तव्हां इज्तिमा करणु चाहियो था को ॿियो, असांखे एतिराज़ु कोन्हे। 27 ज़ुल्क़त ते एतिराज़ु कोन्हे, 4 ज़ुल्क़त ते एतिराज़ु कोन्हे, हर महीने ते चौथी पाक करियो था, असांखे एतिराज़ु कोन्हे। मुंहिंजो ऑप्शन ॿुधी छॾियो, तव्हां 19-20 ज़िलहज वञी करियो, असांखे एतिराज़ु कोन्हे। से ॻाल्हि नोट कई, मामिलो ख़तमु न, मामिलो ई ख़तमु। असांजी मुखालफ़त बराए मुखालफ़त कोन्हे, असीं फितरूं नथा चाहियूं। तव्हां 19-20 ज़िलहिजा करे छॾियो, असांखे एतिराज़ु न आहे पीर साहब, मामिलो ई ख़तमु। जेकॾहिं अमन चाहियो था, पर जेकॾहिं तव्हां बिना दलील जे को सबूत बि कोन्हे नई ॾहीं ते इज्तिमा करणु चाहियो त मुसलमान कॾहिं बर्दाश्त कोन्हे। इन लाइ 83 साल छा, 83 खे जेकॾहिं 2 ॿुड़ियूं मिलायो 8300 साल बि थी विया, तव्हांखे इजाज़त कोन मिलंदी तव्हांखे कॾहिं बि। आऊं मरी वियुसि, वेठल ते पाण मरी वेंदासूं, सिलसिलो जारी रहंदो। मौलाना अहमद मल्हा छा चयो, असां खां पोइ बि दुनिया में अबर आधार पिया ईंदा, सिलसिलो जारी रहंदो, अल्लाह मुजाहिद पैदा कंदो रहंदो, जेके कॾहिं तव्हांखे कोन छॾींदा। कल अहमद मल्हा हो, ख़ैर मोहम्मद निज़ामानी हो, अब्दुल रहीम पछमी हो, मोहम्मद सादिक खॾे वारो हो, हकीम फतेह मोहम्मद सेवाहानी हो, दीन मोहम्मद वफ़ाई हो, लेकिन सिलसिलो जारी आहे ऐं सिलसिलो जारी रहंदो। तंहिंजे करे असांजी इहा ई गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां चाहियो था अमन अमान क़ाइमु रहे, तव्हां तारीख़ बदिलायो, मामिलो ई ख़तमु, वञी उर्स मल्हायो, असांजी कोई एतिराज़ु कोन्हे। एतिरा उर्स थियनि पिया, ॾिसो नी कॉमन सेंस। वरी ॻाल्हि कंदो वञा, सिंध में हज़ारे दरगाहूं आहिनि न, हज़ारे दरगाहनि ते मेला लॻनि था, असांखे हिते एतिराज़ु कयो, इहो एतिराज़ु कयोसीं त हज थिए थो, हिन ते एतिराज़ु थियो त माना देयर इज़ समथिंग रॉन्ग, देयर इज़ समथिंग रॉन्ग। हज़ारे दरगाहूं छॾे हिकिड़ी ते छो एतिराज़ु आहे? साईं कांग्रेसी हुआ, भला कांग्रेसी हुआ, मौलाना मुफ्ती अतरीम सिकंदरी केरु हो, कांग्रेसी हो,
इब्राहिम जान सरहंदी कांग्रेसी हो, हसन जान सरहंदी कांग्रेसी हो, मुफ्ती अलादाद कांग्रेसी हो। हत्ता के तव्हांखे ॿुधायां छा भी 5 अख़बारूं अल्लाह जे वास्ते पढ़ो। तव्हां साफ़ी असांजा दोस्त भाई रहियो, अॻे ॾिसो अख़बार जो किरदारु छा रहियो आहे। 5 अख़बारूं नाला वठंदो हलां। इबरत जा मालिक केरु आहिनि? काज़ी बिरादरान, हमेशह मुस्लिम लीग रहिया आहिनि। काज़ी बिरादरान हमेशह मुस्लिम लीगी। महरान मालिक केरु आहे? पीर साहब पागारो। पीर साहब पागारो हमेशह मुस्लिम लीगी रहियो आहे। टियों दलील अल वहीद मुस्लिम लीग जी हामी। कारवान नजमुद्दीन सिरेवाल मुस्लिम लीगी। ऐं 5 अख़बार जंहिंजो नालो नवाए सिंध अयूब खोड़ो वसाण, ॿई जेके से मुस्लिम लीगी। 5 मुस्लिम लीगी अख़बारूं उन्हनि मज़म्मत कई आहे नुआरी जे मसनूई हज जी। तव्हां बराए महिरबानी तस्दीक़ कयो, वञो लाइब्रेरीज़ जे अंदरि ॾिसो अख़बार साॻी तारीख़ ते इहा शइ मौजूदु आहे या कोन। हे बि असांजा साफ़ी दोस्त हुआ न। ॾिसो अलाह इज़त केॾी बुलंद कई। अॼु तव्हांजे साम्हूं नाला वठूं पिया, उहे ॿुधारे विया हूंदा घणो करे 1958 में इन्हनि इहे शयूं लिखियूं, घणो करे ॿुधारे विया हूंदा इला माशा अल्लाह। पर अॼु बि उन्हनि जी इज़त आहे, छो त हक़ लिखी विया, हक़ लिखी विया। तव्हां बि इंशाअल्लाह हक़ लिखंदा, रब्बुल आलमीन तव्हांजो नालो बुलंद कंदा। ॾिसो न, इहो न ॾिसो त असीं ग़रीब आहियूं, डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ वारा यार इन वटि आहे छा, इहो न ॾिसो। ॾिसो दलील कंहिं वटि आहे, दलील कंहिं वटि आहे। इहे पीर साहिब कमु कोन ईंदा क़यामत जे अंदरि, इहे पीर कोन छॾाईंदा पाण खे। अल्लाह जे नबी छा फरमायो? या फातिमतु बिन्त मुहम्मदिन सलीनी मा शैति मिन माली ला उगनी अनके मिन अल्लाह शैया। सही बुखारी जी रिवायत है, फातिमा मूंखां जेकी कुझु तोखे घुरिणो आहे मुंहिंजे माल मां घुरी वठि, क़यामत ते ॾींहुं अल्लाह जे आॾो ऐं तोखे कुझु बि कमु न ईंदुसि। हीअ बुखारी मुस्लिम जी रिवायत आहे। वला तज़िरु वाज़िरतुन विज़्र उख़रा, को बार खणण वारो कंहिंजो बार कोन खणंदो। अॼु या सुभाणे पाण क़ब्र में हलिया वेंदासीं, अॼु या सुभाणे क़ब्र में वञण वारा आहियूं। इहे ई जेके माना हक़ जूं शाहिदियूं आहिनि सही कम ईंदियूं, यादि रखिजो। तंहिंजे करे असांजी गुज़ारिश आहे, जेकॾहिं कुझु चई वियो हुजां तव्हां खां माफ़ी जो तलबगार आहियां। गुज़ारिश आहे त बराए महिरबानी असांजी ख़बर खे बि जॻहि ॾियो, तव्हां त क़ौम खे ख़बर पवे त दलील कंहिं वटि आहे, सची ॻाल्हि कंहिंजी आहे, क़ौम पाणे फ़ैसिलो कंदी ऐं ॻाल्हि पधरी थी वेंदी आहे। ऐं वरी बि तव्हां दोस्तनि जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। असांजा उलमा जेके मुख़्तलिफ़ मकातब फ़िक्र सां तालुक़ु रखनि था, मुख़्तलिफ़ जमातनि सां, असांजा मोहतरम दोस्त कराची खां हली आया आहिनि, सिर्फ़ु अल्लाह जे दीन जे यकीन ॼाणो। न असां हिननि खे लिफ़ाफ़ा ॾिना आहिनि, न असां हिननि खे लिफ़ाफ़ा ॾिना आहिनि, न असां हिननि खे ॿकरा खाराया आहिनि। हींअर ई घणो करे वेचारा रवाना थी वेंदा आहिनि, हर को पंहिंजे घर रवानो थी वेंदो हुयो। छो था अचनि? हक़ जी ॻाल्हि ॿी का बि ॻाल्हि कोन्हे। तंहिंजे करे असांखे वरी बि तव्हांजो शुक्रिया अदा करियूं था। हिकु दफ़ो वरी बि चवां थो, जेकॾहिं का ॻाल्हि ज़बान मां एॾी निकिती हुजे त आउं माज़रत खायां, छो त दिलि जी ॻाल्हि हूंदी आहे त माण्हू करे छॾींदो आहे, मुनाफ़िक़त माण्हू कोन थींदो आहे। अल्लाह ताला तव्हां सभिनी ते रहम फरमाए, रब्बुल आलमीन पाण सभिनी जो हिते अचणु वेहणु क़बूल फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अञा बि कंहिं दोस्त जो सवाल आहे करे सघे थो।